लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं सईद शाह मोहम्मद शाह साहब सां जारी आहिनि। साईं हाणे जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन जे बारे में ॿुधायो। जो तव्हांखे सॼो ॿुधायो हाणे छा थियो पोइ त इलेक्शन में बसि पोइ जेल में गुज़रिया। हाणे थी 1971 में पूरो थियो ईस्ट पाकिस्तान थी बांग्लादेश 20 डिसंबर में थी भुट्टो साहिबु अची वियो। हाणे 1972 में असांखे लाज़मी कन्वेंशन करी हवा इक़बाल आहे पाण खे हाणे कयूं यारे किथे कयूं मां थो कराए नवाब शाह में विच आहे सखर वारा बि उते ईंदा उते वेंदा इक़बाल वीचारो कॉम्प्रोमाइज़ पाण उहो चए ठीकु आहे तेज़ हो जज़्बाती हो ॾाढो मुक़ररु बि सुठो हो पर जज़्बाती बि ॾाढो अञा बि ज़िंदा आहे दोस्त आहे त अञा वीचारे उनजी बि शादी सन में थियल अथव। अच्छा जी हा नसरी मतिलबु असांजी फैमिली में बराबरि हुई त पोइ उहो पंहिंजो असांजी थी कन्वेंशन थी असांजे हुते नवाब शाह में ॿ सेशन हिकिड़ो अंदरूनी पोइ ॿियो पब्लिक मीटिंग पब्लिक जलसो उन में धाणा कढी छॾिया असांजा हुन इक़बाल तरीक़ उहो पोइ त ॿुधाई असांजी थी कन्वेंशन थी पहिरीं चूंडूं थियूं नवाब शाह में साईं माण्हू घणा माण्हू साईं मुंहिंजे ख़्याल में स्टूडेंट्स स्टूडेंट्स आहे त कम से कम 1000 जे क़रीब आहे। अच्छा ठीकु 1000 जे क़रीब आहे 8-9 साल काउंसलर घणाई असांजी हुई इक़बाल वारा थोरा ई हो कोई अयूब धमरा हो कोई चंद माण्हू हुआ ऐं काउंसलर हुन जो हितां आयसि असांजी घणाई हुई त पोइ असांजी थी चूंडूं इलेक्शन थी इलेक्शन कमेटी ठही इलेक्शन कमीशन जो चेयरमैन उहा थी चूंडूं नॉमिनेशन पेपर भरिया असां इलेक्शन थी न पर हितां थियो मुंहिंजो पेपर सदानंद इक़बाल सदानंद कोन बीठो न बीठो इक़बाल साफ़ चयो था मूंखे रिटायर करिणो आहे। अच्छा हा तव्हांजो नालो ॿुधी न हूअं ई हूअं पर थियो इक़बाल खे शायदि पॉलिटिक्स न बि करणी हुई या शायदि को बुल्की पर हूअं ई बहरहाल इक़बाल कोन बिना मुक़ाबले मां थियो सदर और जनरल सेक्रेटरी थियो मदद अली सॼी उहो बिना मुक़ाबले और इन में मदद अली हिते एक्टिव आहे जो जनरल सेक्रेटरी एक्टिव हो न असां गॾु आई डी कमेटी मुंशियुनि कमेटी सभिनि में हो न ऐं इहे असांजे मुख़्तलिफ़ ज़िला नवाब शाह में असांजो नवाब शाह वधीक असर हो न नवाब शाह सदर कंवर राजभर हुई तॾहिं पोइ वरी असांजे जेको सो छाकाणि असांजो घणो असर कंट्रोल हो नवाब शाह सां गढ़ ऐं हुनखे मूं वारे सेक्शन जो उहा घणेई हुई पोइ ईअं थियो आहे हिते पोइ हिकिड़ो जलसियाम थियो जलसियाम वॾो जलसो मुंहिंजे ख़्याल में 1000-1500 शागिर्द हुआ शहर में 3-4 हज़ार माण्हू 4-5 हज़ार वॾा आहिनि शहर में उन दौर में हेठि वेहो इक़बाल तरीर बादशाह माण्हू अहिड़ी तकनीक इक़बाल तरीर ॿियो पारस इहो अबासी हिन जो तनवीर अबासी भाउ उन बि बींग करे छॾे कई मुहाजिर जुतियूं हुन खलूं पिया ठहनि खलुनि मां जुतियूं पिया ठहनि के उन्हनि अंडर मां कहिड़ा बि छा अहिड़ियूं मुहाजिर खिलाफ़ तकलीफ़ूं ॿिन्ही पर हुन घणी कई पर इक़बाल तरीर उन खां मथां चढ़ छो हुन वधीक मुर्गो कम लाइ सॼो इक़बाल जो हेडिंग हुई अहिड़ो मुहाजिर में जोश झेड़ो शुरू थी वियो इहा थी असांजी कन्वेंशन पर इहा पिच छो वरिती अथऊं होॾा न वरिती न छो माहौल हुयो छा अहिड़ो माहौल अहिड़ो कोन हिकिड़े जो मुक़ररु वॾो माहौल कलर ॿियो मुक़ररु वधीक न सर न हिकिड़ो जो मुक़ररु माहौल कोन न असीं त सिंध नेशनलिस्ट ग्रुप वारा त सिंधी मुहाजिर तव्हांजा हामी हुआसीं हा न माहौल कोन हो पर मिड़ई अहिड़ो उहे ॿियो को सब्जेक्ट न हूंदो हिननि तकरीरुनि छा कयो तकरीर भीग करे सॼी ख़बर जो हेडिंग हुयो पोइ त सॼी सिंध में नफ़रत बुनियाद पे पियो इहो जीअं फेडरेशन ठही पोइ 72 में थी असांजी इहा उन खां हाणे इक़बाल तरीन छा कयो आहे पोइ पॉलिटिक्स न पोइ बसि पोइ टेलीविज़न कहिड़ा अच्छा अदाकारी में वञो भला हिकिड़ो माण्हू आहे मां ईअं पुछां थो कॾहिं तव्हां तजुर्बो कयो आहे त हिकिड़ो माण्हू आहे जेको जज़्बाती आहे जेको फर्म आहे जेको चाहे थो त पॉलिटिक्स थिए ऐं एसि ताईं जो जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन में कुहाड़ीअ जो निशान उहो थो दाख़िल कराए
ऐं जमहूरी तौर ते माहौल बि अहिड़ो आहे त सभु कुआड़ी मजमूई मेजॉरिटी कुआड़ी जे हक़ में आहे। उहो माण्हू हिकिड़ी इलेक्शन खां अवली दस्तबरदारी थो करे पॉलिटिक्स त उनजा रीज़न छा मे बी पंहिंजो अॻुवाट ज़ाहिर हुजेसि इलेक्शन खां पोइ जेको आहे अॻुवाट को हुजे मे बी थी सघे थो हुजे त माण्हू सुठो इज़त वारो माण्हू आहे भलो आहे। पोइ वरी असां एक्टिविटी शुरू कयूं पोइ असां जी एस जी एक्टिविटी शुरू कयूं छो मूंखे चयो साईं जी एम इलेक्शन हाणे 72 थी हले हे ॿार साईं जी एम सां चयो ऐं किताब लिखंदो रहे हाराइण खां पोइ असां वरी शुरू कई। पोइ असां हिकिड़ो 72 में सिंधी ॿार शुरू जहिड़ा त लिसा जेका ॿोली वारा थिया न उन में त वरी बसि जी एस फेडरेशन वॾो रोल थी वियो न। पोइ वरी साईं जी एम सां कया जलसा उहो निकितो जेको टूअर ते उन में अरेंजमेंट करी जी एस वारे खे स्टूडेंट असीं कंदासीं ईअं सॼी सिंध में असां अरे साईं जलसा अरेंज कया। सैयद किथे किथे वियो सैयद साईं टूअर में मां तोखे ॿुधायां साईं जी एम हितां कराची खां निकितो पहिरीं ठटो ॿाहिरि उॾामो त गॾु हुओसीं कोर्स ॿाहिरि ठटो ठटे में इंतिज़ामु सॼो कयो साईं कादर अली शाह शिराज़ी साहिबान वालिद साहब ऐं हालांकि पीपल्स पार्टीअ में हूंदे हाजी सादिक मेंबर बि थोरो सपोर्ट कई पई जलील वारनि जो पीउ हिननि जो वाहिद सादिक वारनि जो सादिक वारा जलील ॿई हा जलील वारनि जो पीउ न ॾाढो 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 ख़ैर उहो साईं कादर अली शाह कोन्हे इलेक्शन कयो सॼो इंतिज़ामु साईं कादर अली शाह कयो असां शागिर्द तौर पे कयो हूंदो पर वॾो जलसो कयो हिते ठटे में मकली ते साईं जी एम मानी कयूं पोइ जलसो थियो पोइ असीं ॿाहिरि रोड पिया तॾहिं रस्ता कचा वेड़ा सोला सिजावल में सॼो इंतिज़ामु कयो कादर अली शाह ऐं जमाल ख़ान खणी हिन डिप्टी स्पीकर साहिब जो ॾाढो पीउ जमाल ख़ान जी न्याणी आहे रियाना अरे न्याणी आहे अच्छा जमाल ख़ान थियो बठोरे दड़े जो मुज़फ़र पीउ शाही ख़ान शाही ख़ान जो पोइ इहो जलसो करायो वॾो माण्हू भलो माण्हू त पोइ उन नमूने ॿियो त लॻो पोइ ॿुधायो उहो त बाई इलेक्शन हिकिड़ी थी हुई 71 में हिकिड़ी हाजी सादिक गुज़ारे वियो न सम्झे न हाजी सादिक गुज़ारे वियो न खटे वियो न हुन खां त बाई इलेक्शन में असीं वियासीं साईं जी एम सां असांखे मोकिलियो इहो विच में अचां थो पोइ त अचां बाई इलेक्शन साईं जी एम सां जे तरफ़ां बीठो कादर अली शाह ऐं पीपल पार्टी जी तरफ़ां अब्दुल हमीद मेंबर जलील वारनि जो वालिद उहो मुंहिंजो बि दोस्त हो हा उहो बीठो हुतां कहिड़ो इलेक्शन में कैंपेन हलाइण वारा ऐं हितां कहिड़ो हितां लोकल हो जमाल ख़ान कादर अली शाह 2 मैन एसोसिएट ऐं फताह वताब वारा ऐं थोरो घणो मामू खणमण कान्हे हुजे बाक़ी हुतां कैंपेन केरु पियो हलाए चांदिया बिना न ॿुधो हुतां कैंपेन केरु पियो हलाए ॿुधो अथई ज़ुल्फ़कार अली भुट्टो मीर रसूल बख्श टालपुर मलक सिकंदर ख़ान पीर ग़ुलाम रसूल शाह जीलानी ऐं अमीन फ़हीम इहे बि त हुतां कैंपेन पिया हितां बि केरु हलाए शाह मोहम्मद शाह अब्दुल वाहिद आरिफ़ इस्माइल वसाण मौला बशीर इन में हिकिड़ी ॻाल्हि थोरी मां उहो कयां त भुट्टो साहिबु ठटे मां बि बीठो नवाब यूसुफ चांडे खे शिकस्त ॾिने ठीकु आहे पोइ उहा सीट छॾी उन ते अमीन फ़हीम आयो उहे इन करे त उते कोन हुआ न उन करे छो त बाई इलेक्शन त उहा बि हुई बाई इलेक्शन उहा कान्हे हुई उहा त इहा थी वई बिना मुक़ाबिलो थियो बाई इलेक्शन हिकिड़ी ते मुक़ाबिलो थियो अच्छा उहा मुक़ाबिलो थियो बिना मुक़ाबिले थियो उहा मुक़ाबिलो थियो उहो तको ॿुधाईंदो ठटो सिजावल बठोरो इहा हिकिड़ी सूबाई असेंबली हा तॾहिं हिकिड़ी ठटे खे ठटो ऐं कादर अली शाह जी ॿुधाईंदो किथां थो खटे ख़बर अथई बाई इलेक्शन सिर्फ़ु फ़र्क़ु घणो थियो 2000 वोटनि जो अच्छा 2000 ते हालांकि पीपी जी हुकूमत बि हुई हुकूमत हुई त अब्दुल हमीद मुंहिंजो दोस्त खटे ऐं ख़बर अथई तव्हांजो साईं पली साहिब सभई माइट ग़ुलाम कादर इहे सभई कादर अली शाह साहिबु ग़ुलाम कादर बि कादर अली शाह साहिबु पली जे साहिब सभु होॾे आहे पोइ मूंखे यादि आहे उहो यादि त हिकिड़ो पली जो नालो चालो उहो चलो सचो आहे ॿिए मुड़के कादर अली शाह बसि सॼो इहो छा आहे नंढे भाग जो छा थो चई त इलेक्शन थी कादर अली शाह सॼो सिजावल खटे वियो सॼो सिजावल बटोरो सिजावल सॼो खटे वियो कादर अली शाह हारायो कहिड़ो ठटो शहर
ऐं कोहिस्तान माना जंपी खां अॻियां हीअ लोणीकोट हिते आऊं पोलिंग एजेंट थी आयोसीं हिते लोणीकोट खां अॻियां त इहो इलेक्शन माना एॾो असरु त माण्हुनि जो आहे न इहो जेको तव्हां चओ था न शिराजी एजाज शहर न साईं हुनजो वॾो असरु हो तॾहिं बाई इलेक्शन जो 2000 जो फ़र्क़ु वधीक वॾी ॻाल्हि आहे होॾा ज़ुल्फ़कारली भुट्टो जंहिं यूसुफ चांडे साहिब खे हारायो हा ऐं उन खां तुर्त पोइ इलेक्शन थिए तुर्त हा न हा पोइ वरी इलेक्शन थी वई ठीकु आहे हाणे वटि पाण अचूं त होॾे ॿोली अॻियां वधे पोइ बि इन्हनि साईं जी एम सर प्रोग्राम रखाया पोइ साईं जी एम सर जो जलसा कॾो आयो पोइ आयो सिजावर में जलसो कयो सिजावर मौलवी साहिबु मौलवी अब्दुल्ला करायसि JUI वारनि जो JUI में हाणे पहिरीं त उहो ते वधी वियो आहे उन ई करायसि ऐं कादर इशारनि पोइ हिते साईं जी एम सर असीं टूअर में आयासीं बदीन तॾहिं ज़िलो न ठहियो न किथां हैदराबाद ज़िलो न हा पोइ बदीन में जलसो कयो बदीन में कयोसीं बदीन में आयासीं किथे राति जो क़याम कंदो किथे कोन कंदो राति जो क़याम मीरपुर पठोरे में कई पोइ वरी बदीन में आयासीं बदीन मां थी वरी पोइ ॿ टे थींदा वरी आयासीं टंडो मामन खान अरेंज करायो जलसो साईं मोहसिन शाह वारनि साईं मोहसिन शाह जो वालिद हूंदो न चाचो आरिफ़ शाह उन करायो उहो वरी हो साईं जी सां गॾु ऐं NT पीपल पार्टी हो उन ई करायो असांजो जलसो हिते टंडो मामन खान मातली करे रईस करी बख़्श उन करायो इहे हिते कंदा मानी उन जी मातली में पोइ साईं टंडे पहुतो शाम थी राति त पोइ वरी ऐं हिन में मुस्लिम कॉलेज उहो करायो यूसुफ टालपुरा माना GS वारनि असां पोइ असांजो दोस्त बरो उमर शोरो उहो बि इंतिज़ामु मदद अली बि प्रोग्राम अरेंज करण में हो हिन में हैदराबाद वारे हिन में कराई उन में करायूं उते मूंखे यादि आहे त असीं गॾु हुआसीं हिकिड़ी गाॾियूं इलाही 8-10 गाॾियूं 15 हुयूं छो न मूं हिन खां सॼी सिंधी टूर कई मूंखे साईं वॾे मोकिलियो माने हैदराबाद हीअं घुमंदो हाल आहे सखर ताईं थी आयोसि सॼो अरेंज बि करे पोइ मोटियुसि हाणे आयासीं हैदराबाद में आयासीं गाॾी हुई साईं वॾो अॻियां वेठो ऐं पोयां गाॾी में ॿियनि गाॾियुनि में मुख़्तलिफ़ आहे जीअं साईं लथो त मां बि लथुसि उहो चयो माना बम दस्ती बम किरियो उहो आहे जेको शफ़ीक पराचा वारो शफ़ीक न उहो वाहिर पराचा शफ़ीक नालो हुओ दोस्तमन पराचा दोस्तमन पराचा दोस्त ॾिस इहे शफ़ीक शफ़ीक मुंहिंजो दोस्त सेक्रेटरी मुंहिंजो रहियो न दोस्तमन पराचा पर छो उहो छो हुआ इन में छो आहे इहो मुस्लिम कॉलेज में थियो आहे हा पर इहो छो आहे पराचा ते छो आयो छो आयो उहो ॾेई करे हीअ जेके पराचे फैमिली आहे जेके वॾी जेके खणियूं खणंदियूं आहे कोयलो हे वॾी फैमिली कोयटा जी वॾी पराचे फैमिली वॾी न आहे इन्हनि जा आहे हाफ़िज़ हबीबुल्ला पराचो मशहूरु अयूब खान दोस्तो इन्हनि जी हुई माइनिंग किथे खानोट हिते सॼो आहे न कोयले जी उहो मजबूर GM सॼो इलाइक़ो उन जी सपोर्ट करणी पवंदी पोइ उन ई करे उहो पराचो आयो उहो मदद में हुयो मदद में हूंदा न हुननि पराचा ॾिठो न GM सॼे करे बिज़नेस धंधो थिए न वॾो माण्हू नालो खपे न उन जी छांव में हलंदा अबा कंहिंजी दोस्ती वीचारो उन में मारिजी वियो बम में दोस्त पराचो ऐं बम उछलियो कंहिं उहा ख़बर न पई इहे ॿ ॻाल्हियूं अहम थो ॿुधाई पोइ ॿुधण जी हिस्ट्री मज़ो ईंदी मां त इहो त थी वियो बम थी वियो माण्हू ज़ख़्मी थी विया उमर शोर वीचारे धकु लॻो उमर शोर पोइ गुज़ारियो पर उनजो सॼो सिस्टम संभालियो उमर शोर जी सॼी ज़िंदगी कई मदद ॾिनी कूड़ न आहे त असीं पोइ वरी साईं जो ॿियो वरी ॾींहं जो हिकिड़ो फंक्शन थियो भुरगड़ी हाउस ते इहो जेको भुरगड़ी फ्लैट्स आहे रईस गुलाम सां भुरगड़ीअ जो हूंदो हाउस हिते बि जलसो वलसो थियो माण्हू सभु अची गॾिया ॾींहं हिलटॉप सिनेमा वटि हिलटॉप पोइ ठही आहे न हा माना हिते वॾो मैदान हो बंगलो वॾो होॾे बंगलो हुउसि बंगलो ॿियो ठंडी सड़क जे मथां न हा न दादा इहो जेको आहे फाज़ुल्ला जो घर हो जेको पठाड़ कानूनी न हा इन जे मथां अच्छा ठंडी सड़क पर थी हीअ हिते जिते सैरी बाना हिकिड़ी खुली आहे हिते साईं जो जीअं सर थियो पोइ हिते जलसो वलसो थिया पोइ मूंखे यादि आहे साईं वेठो त
मुंहिंजे सां ॻाल्हाइणु घुरियो इहो आहे हिस्ट्री आहे थोरो मूंखे ग़लति चई त सॼो सही उहो स्टाइल बि ॿुधाई उन भई अलाह बख़्श सुबुह DC डिप्टी कमिश्नर छा हो DC TCO उहो आयो यूसुफ टालपुर बि हुजे सभु हुजनि बसि बसि सभु दोस्त सभु वेठा ॼण त भाई हाणे साईं वेठो शाम जो टाइम थोरो ॿाहिरि लान में माण्हू पंहिंजा अचारी वेठा हली कटी बुरगड़ी हाउस ते सभु जो साहिब वारा सभु पढ़े अदीब दानेश्वर अदीब ज़रूरु ईंदा आयो साईं उछल करे ॻाल्हाई न साईं प्रेरर साहिबु दादा ॻाल्हाए थो पढ़े साईं जो कहिड़ो सदर चए ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾंद कोटे वरदे सपाटे हाणे फादर थो वणांसि कोन ॻाल्हाईंदोसि चईसि नथो ॻाल्हायुसि भमन जो धमाको कराईंदो माराईंदो पोइ त हाणे ॻाल्हाइणो घुरे हले अब्बा पठियो थो वीचार DC भॼई अरे साईं जो जूतो थिए मां पोयां विसार DC कहिड़ो अलाह बख़्श सुमरो अच्छा अलाह बख़्श सुमरो साहिबु जेको सेक्रेटरी रहियो न पोइ सेक्रेटरी थियो अलाह बख़्श सुमरो साहिबु मां वियुसि हाणे तॾहिं लैंड क्रूज़र जी कोन कपिड़े वारी मन हीअ ॾिसो त साईं तव्हां हाणे छा कई मुंहिंजो तुंहिंजो तकड़ खे तरस ठापुर थिए ताज़ो राति थियो आहे इहो ठापुर पोइ ॻाल्हाइबो चईंदे हाणे मूंखे केॾो सदर मुड़ करियो सोचे थो ॻाल्हाइण थो घुराए फ़ोन नंबर सवलो रखो ॻाल्हाईंदो घुराए उहो शायदि उन ख़्याल सां कंदो हूंदो त बम लॻो आहे त माना चाचे सां कुझु थोरो ख़ैरियत पुछां ख़ैर त आहे भई करसी कबी आहे न त मुंहिंजो तर्स थोरो देरि सां अचो तेसां उथारियासीं मूं साईं खे आस्ते आस्ते मुरलियूं वॼायूं साईं हीअं साईं कचहरी यकदमि न कंदे मुंहिंजो कहिड़े पासे पिया चुमियूं ॾियोसि हुनखे मथे ते हू पियो पेरे पई चाचो भाइटियो वरी छा थी सघे थो तव्हांखे चए बाबा लूणु विझीसि मुंहिंजो ॻाल्हायो साईं हा कई पोइ DC आई मूं साईं गॾु पोइ छा ॻाल्हायूं थो ॻाल्हायूं इहो ॿुधाई हिस्ट्री पोइ असां टूअर कई पोइ आयासीं जलसो कयोसीं जे हाला में मखतूम साहिब न कयो अच्छा उन्हनि मदद न कई जलसो कई हीअ जेको आमिर बहज़ार बेबण न हा इन ॾाढे अलाए नानी अलाए छा सेठ इबरी सड़ी न इब्राहिम बेबण उन करायो असांजे भाणो टम माण्हू आया ॿिया आया बोली हंगामा माण्हू तेज़ त हो पर जलसो थी वियो पर मखतूम साहिब न अंगण पे ॿुहारिया पोइ वरी असां इहो जलसो करे पोइ वियासीं अॻियां पोइ सकड़ न सकड़ त हुन ते पंहिंजो हल्को आहे इमदाद शाह तंहिंखां पोइ सन सकड़ हिकु शइ वॾा वॾा जलसा थींदा विया ईअं वेंदासीं ख़ैरपुर में सॼो अरेंजमेंट करायो असां जीअं सॼा पर डॉक्टर तनवीर रमासीं माना अदीब लॾो तव्हां सां गॾु आहे गॾु हा अॼु हाणे ॿुधायासीं ॻाल्हि त ॿुधाई वॾो सेठार जब जलसो थियो आहे फूल बाग में जलसो थियो वॾो फूल शहर में ऐं मानी हुई तनवीर को नओं घरु ठाहियो हो तॾहिं शहर में इन इहो जेको बंगलो अथव न वाह जे मथां इहो तॾहिं नओं ठहियो माना साईं खे चए बंगलो ठहियो उन महिल सरमद जो घर उते पोइ वरी आयासीं सखर इंटर पार्किन होटल इहा तॾहिं नई इन में कमरा हुआ महिराण ते आई हुन केॾे ते तॾहिं नई हुई इन होटल में कमरा हुआ साईं हिते पहुतो साईं खे दिलि जी तकलीफ़ थी अच्छा सख़्तु हाणे असां परेशान थियो सखर तॾहिं रेड़े आयासीं आयो मुंहिंजे अखियुनि ॾिठोसि ख़ामोशी लॻी पई आयासीं साईं जी पेरनि खे बि ज़ोर पे ॾिना पेरनि खे वेठे कई ॿाहिरि चई न हिन पेरनि वॾो पंधु कयो आहे इहो चई हिन पेरनि वॾो पंधु कयो पोइ वरी ईअं जीअं सिलेक्ट थी वई पोइ त जीअं सॼो वॾो ज़मानो थियो पोइ 73 पोइ पलाइणो पोइ फीस वारे कोई थी करे नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं मोहतरम शाम में शाह साहिब सां जारी आहिनि हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था ॻाल्हायूं